कराची में नादरन बाईपास भरिसां क़ाइम गुलशन सैयद टेंट सिटीअ में वेठल मोर मुतासिरनि मथां MD इंतज़ामिया पारां सिधी फायरिंग करण वारे वाक़िए ख़िलाफ़ सवें माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बशखास केली मूजिब सवें मुतासिरनि मर्दनि, औरतुनि ऐं मासूम ॿारनि MD ऐं पुलिस जे ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतिजाजी गुलशन सैयद टेंट सिटीअ मां समाजी अॻवान सैयद अहमद अली शाह काज़मी, ज़ाकिर कांधड़ो, अतीकुर रहमान सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली मेन नादरन बाईपास ते मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ॿुधायो आहे त MD इंतज़ामिया कैंप ते हमलो करे खेनि लॾाइण जी कोशिश कई, जंहिं दौरान मज़ामत थी ऐं अहलकारनि मथनि सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान हिकु मुतासिर अब्दुल मालिक सुमरो ज़ख़्मी थी पियो। उन्हनि जो चवणु हो त पुलिस MDA वारनि सां मिली भगत करे समाजी अॻवान सैयद अहमद अली शाह काज़मी ऐं ज़ख़्मीअ जे भाउ अतीकुर रहमान सुमरो मथां कूड़ो केस दाख़िल करे खेनि कैंप मां लॾाइण जी कोशिश करे रही आहे। मुज़ाहिरीन चयो आहे त जेसीं ताईं हमले में मुलविस MD ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल नथो कयो वञे ऐं दाख़िल कूड़ी FIR ख़तमु नथी कई वञे, असांजो पुरअमन एहतिजाज जारी रहंदो।